हिकिड़ो नौजवान हुयो 17-18 साल जो ऐं उनजो वालिद साहबु हुयो पोड़ो जेको पोरियत ऐं हारी माण्हू हुयो। उन पोड़े वटि तक़रीबन कोई 15-20 जरेब ज़मीन जा बि हुया जेके हू पाण काईंदो हुयो, महिनत कंदो हुयो ऐं उन महिनत जे पैसनि मां पंहिंजे पुट खे पढ़ाईंदो हुयो। पहिरीं उनजी तालीम ॻोठ में थी, ॻोठ खां पोइ जेको आहे कॉलेज में वियो, कॉलेज खां पोइ यूनिवर्सिटीअ ताईं पहुतो। एनीवे इहो सिलसिलो हलंदो रहियो। छोकिरे हमेशह सुख ॾिठो, तालीम ॾिठी, शहर जी लाइफ ॾिठी ऐं हिकु ॾींहुं पोड़ो गुज़ारे वियो। छोकिरो जेको आहे सो चइजे त यतीम थी वियो। हाणे हुन वटि जेका पीउ जी जमा पूंजी हुई, जेका पोरे जा पैसा हुया गॾु थियल हुनजी माउ वटि, उहे कुझु वक़्तु हलिया, कुझु महीना हलिया, नेठि उहे अची ख़तमु थिया। नेठि छोकिरो परेशान थियो, हुनजी पढ़ाई बि रुकिजी वई, बीहजी वई। हाणे करे छा? मिट माइट ॾे वियो मदद जे लाइ, कंहिं मिट माइट हुनजी मदद कोन कई। हाणे शहर जो ॿारु हुयो, हुनखे सम्झ में न पियो अचे त कयां छा, ऐं अकेलो हुन कॾहिं अहिड़ो वक़्तु ॾुखियो ॾिठो कोन। बहरहाल हिन जी कंहिं बि मिट माइट मदद न कई। नेठि हिन खे माउ चयो त पुट तूं वञु, तुंहिंजे पीउ जो फलाणो दोस्त आहे जेको तमामु गहरो दोस्त आहे, तूं उन वटि वञु मदद जे लाइ। बहरहाल हू वियो उन पंहिंजे पीउ जे जवानीअ जे दोस्त वटि, या सॼी उमिरि जी जेका उन्हनि जी दोस्ती हुई, उन पोड़े वटि वियो। उन पोड़े हिन खे ॾाढी इज़त ॾिनी ऐं चयो त पुट मां मदद त तुंहिंजी कयां थो, मुंहिंजे लाइ तूं मुंहिंजी औलाद वांगुरु आहे ऐं तुंहिंजो पीउ मुंहिंजे लाइ मुंहिंजे भाइरनि खां बि वधीक हुयो, छो त असांजी दोस्ती जेको आहे सो अनमोल हुई ऐं असां सॼी उमिरि गॾु रहियासीं। पर उन सां गॾु जेको आहे न, तुंहिंजे पीउ मूंसां हिकिड़ी ॻाल्हि कई हुई, हिकिड़ी राज़ जी ॻाल्हि कई हुई, जेका मां तोखे ॿुधायां थो। चई कहिड़ी? चई तुंहिंजे पीउ चई वियो त उन जी ज़मीन में, जेका तुंहिंजो पीउ ज़मीन पंहिंजी कंदो हुयो, काहींदो हुयो, उन में कंहिं जॻह ते देग दुनिया जी जेका आहे सारा पूरियल आहे। सो हाणे उहा देग दुनिया जी कढ, तुंहिंजा मसला हल थी वेंदा। चई हा। चई बिल्कुलु पुट, तुंहिंजो पीउ ग़लति त कोन ॻाल्हाईंदो, या मां बि तोसां जेको आहे सो कूड़ न हणंदुसि। सो तुंहिंजी बनीअ में देग दुनिया जी आहे। पोइ चई हल कोडर खण, जेको आहे हली ज़मीन खे खोट, निकिरंदी देग दुनिया जी। हाणे इहो मूंखे ॿुधाए कोन वियो हुयो त जेको आहे सो कहिड़ी जॻह ते पूरियल आहे। हुन चयो त मुंहिंजी इन ज़मीन में देग दुनिया जी पूरियल आहे, पैसे जी या सोन जी जवाहरात जी जेको आहे देग पूरियल आहे, लेकिन मूंखे इहो न ॿुधायो त कहिड़ी जॻह ते। सो हाणे अचु त खोटियूं था ज़मीन खे। कोडर खण, तूं जवान आहे, हली जेको आहे सो बीह पंहिंजी ज़मीन ते ऐं खोटणु शुरू कर, नेठि देग दुनिया जी निकिरंदी। छोकिरे कोडर खईं, छोकिरे ट्रिकम खयों ऐं ज़मीन ते पुॻो, अचे खोटणु शुरू कयईं। 1 2 4 5 ॾींहं खोटींदो वियो। हिन 2-3 ॿारहा ज़मीन जा खोटे छॾिया। हिन चयो त यार आयो पोड़े वटि चाचा साईं, जेको आहे सो ज़मीन मां त कोन निकितो जेको आहे सो सोन या देग वग़ैरह कुझु अहिड़ी। चई बाबा निकिरंदी, को मसइलो ई न आहे। चई अचु मूंसां। वठी वियसि जेको आहे सो मार्केट मां वञी वठी ॾिनईसि कणिक जो ॿिज वठी करे। चईसि हल। चई बाबा हाणे इहो जेको आहे सो खोटरी त अथई, देग दुनिया जी बि निकिरंदी, ॿिया बि ॿार आहिनि, उन्हनि खे बि खोटींदासीं। हाणे जेसि ताईं देग मिले, भला खोटरी अथई त हिन में कणिक जा दाणा उछले छॾ, ॿिज आहे जेको आहे फुटी पवंदो। चई सही आहे चाचा, हिन में विझूं था जेको आहे कणिक विधऊं। हाणे तूं जेको आहे सो बाक़ी जेका ज़मीन आहे हुनखे खोटींदो रहो, नेठि त जेको आहे पंहिंजो निकिरंदी देग दुनिया जी। चई सही आहे। छोकिरो खोटींदो रहियो। 1 महीनो, ॿियो, 3, 4, 5 महीना गुज़री विया। कणिक बि अचे लाबारे ते पुॻी। चईसि भला हाणे हे देग जेसि ताईं निकिरे तेसि ताईं हाणे फ़सुलु तयारु आहे, खणी आ ॾाटो जेको आहे सो लाबारो था कयूं। अचे लाबारे ते बीठा। छोकिरे जेको आहे सो इहे 2-3 जरेब लाबारो करे वरितो। लाबारो करे गाहु कराए चईसि हाणे अचु त भला खपायूं, जेसि ताईं देग दुनिया जी निकिरे। वञी मार्केट में खपायूं। 1000 रुपया अचे विया। उहे हथ में ॾेई पोड़े हुनखे चयो त पुट, इहा अथई देग दुनिया जी, जेका हिन ज़मीन में पूरियल हुई। इहा देग दुनिया जी आहे जेका तुंहिंजो पीउ तुंहिंजी हिन ज़मीन में पूरे वियो हुयो। हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे, तूं हिनखे खोटे पियो खाएं या वते माण्हुनि खां मदद घुरंदो, इहो तुंहिंजी मर्ज़ी आहे।
देग दुनिया जी इहा अथई। तो असांजा वॾा जेके आहिनि हिकिड़ा वॾा बहितरीनु मिसाल छॾे विया। असांजा माण्हू पंहिंजी ज़मीनुनि खे जेके सोन थियूं, जेको आहे सोन वर्नियूं ज़मीनूं आहिनि जेके असांखे सोन थियूं ॾियनि, असां उहे खपाए करे ऐं असां जेको आहे पटेवालीअ जी नौकिरी था वठूं। अरे यार, अलाह जा बंदा, इन ज़मीन सां गॾु नंढा नंढा कारोबार कयो जीअं तव्हांजी डेली जी इनकम बि ईंदी रहे ऐं इहे ज़मीनूं बि तव्हांखे सोन ॾींदियूं रहनि। इहे ज़मीनूं खपाईंदव, इहे खपाए 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 हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो जेको आहे सो कॉर्पोरेट वारा इहे ज़मीनूं ख़रीद करे सिंध मां पेट्रोल, गैस, कोयला इहे कढंदा रहंदा ऐं तव्हां हथ मलींदा रहिजी वेंदव। छो त पूरी सिंध जेको आहे मैदनियात सां भरियल आहे। पंहिंजूं ज़मीनूं न खपायो, ॿेली इन्हनि जी मालिकी कयो ऐं जहिड़ा झगड़ा छॾियो। जहिड़ा झगड़ा छॾियो, उन्हनि में कुझु न आहे। इन्हनि जहिड़नि झगड़नि जे करे तव्हांखे पंहिंजा ॻोठ छॾिणा था पवनि, पंहिंजूं ज़मीनूं छॾिणियूं थियूं पवनि, ज़मीनूं खपाइणियूं थियूं पवनि। सो इन्हनि खे जहिड़नि झगड़नि खे छॾे करे इन्हनि पंहिंजी ज़मीनुनि ते महिनत करणु शुरू कयो। इहे ज़मीनूं तव्हांखे कख मां लख करे ॾींदियूं। उमेदु आहे त तव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो। वॾी महिरबानी।